अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंध जा रहवासियो, मां सिंध एजुकेशन फाउंडेशन के प्लेटफॉर्म तां तव्हां सां मुखातिब आहियां। जीअं त तव्हांखे ख़बर आहे, सिंध एजुकेशन फाउंडेशन 1992 खां वठी पिछिन 28 सालनि खां सिंध में एजुकेशन की तरक्की, एजुकेशन की बेहतरी लाइ कमु करे पई। हिन वक़्तु असां वटि पूरे सिंध में 1870 के क़रीब स्कूल आहिनि, जिन में 4.5 लख खां वधीक ॿार तालीम हासिल कनि था। जीअं त तव्हां ॼाणो था त हिन साल 2020 में कोरोना के करे काफ़ी सारा सेक्टर्स जेके मुतासिर थिया, जिन में एजुकेशन सेक्टर में सभिनी खां वधीक मुतासिर थियो। असांजे ऐं तव्हांजे ॿारनि जी तालीम मुतासिर थी आहे। तालीम खां सवाइ तरक्की नामुमकिन आहे। सिंध हुकूमत इन जे करे सिंध एजुकेशन फाउंडेशन के ज़रिए नवा स्कूल इस्टेब्लिश करण थी चाहे ऐं जेके मौजूदा स्कूल आहिनि उन्हनि खे सपोर्ट करण थी चाहे, ताकि अहिड़ा स्कूल बंदि न थी सघनि जिते ग़रीब ॿार हिन वक़्तु तालीम हासिल करे रहिया आहिनि, या उहे स्कूल न बंदि थी वञनि, या उहे ॿार स्कूलनि खां ॿाहिरि न थी वञनि जेके इलाइक़ा दूर दराज़ आहिनि, जिते पहुचणु मुश्किल आहे ऐं जिते तालीम जी सहूलियतूं अञा ओड़े तरीक़े सां तरक्की नाहिनि करे सघियूं जीअं तरक्की ॿियनि इलाइक़नि में या शहरी इलाइक़नि में थी सघी आहे। इन जे करे असां सिंध एजुकेशन फाउंडेशन के प्लेटफॉर्म तां अख़बार में इश्तिहार ॾिनो आहे, ताकि तव्हां उहे सभई दोस्त जेके तालीम की तरक्की के लिए असां सां गॾु शामिल थियणु चाहिनि, उहे चाहिनि था त सिंध में तालीम की तरक्की थिए, उहे दोस्त असां सां गॾु शामिल थियनि। हिन फैसिलिटी मां, हिन सहूलियत मां भरपूर फ़ाइदो वठो जेका सिंध हुकूमत तव्हांजे लाइ करे रही आहे। सिंध के ॿारनि जे लाइ, सिंध के रहवासियुनि जे लाइ ही सॼो कमु करे रही आहे। जेकॾहिं तव्हां हिन में असां सां गॾु शरीक थींदो त सिंध एजुकेशन फाउंडेशन के पारां मां तव्हांखे यकीन थो ॾियारियां त असां तव्हांखे पर चाइल्ड सब्सिडी ॾींदासीं, तव्हांजे टीचर्स की ट्रेनिंग कराईंदासीं, तव्हांजे स्कूल की इम्प्रूवमेंट की प्लानिंग में तव्हांजो साथ ॾींदासीं ऐं तालीम ऐं जी तरक्की के लिए, तालीम की बेहतरी के लिए तव्हांजे इलाइक़े में जेका बि फैसिलिटी असांखां थी सघंदी सा असां तव्हां सां गॾु वेही तव्हांखे फ़राहम कंदासीं। मूंखे उम्मीद आहे त जेके बि उहे दोस्त जेके हिन असांजे मक़सद में शामिल थियणु चाहिनि था, हिन असांजे इश्तिहार खे ॾिसो, हिन असांजे इश्तिहार खे ॾिसी असांजे RFP में अचो, असां सां सहकार कयो, असां तव्हां सां सहकार कंदासीं ताकि असां गॾिजी सिंध में तालीम की बेहतरी लाइ कमु करे सघूं। महिरबानी।